नाम्यारे आलम में JUI अगवान असदुल्ला खोड़ो चयो आहे त अवाम जी अक्सरियत PTM सां गॾु आहे। इमरान खान नए पाकिस्तान जो आसरो ॾेई पुराने पाकिस्तान जा बि टायर कढी छॾिया आहिनि। JUI जी चइनि अगवाननि जी रुकनीत ख़त्म करण वारो मामिलो पार्टी जे मर्कज़ जो फ़ैसिलो आहे। सिंध हुकूमत जी कारकर्दगी वफ़ाक़ी हुकूमत खां बहितर आहे, पर अञा बि मुराद अली शाह खे महिनत करण जी ज़रूरत आहे। PTM जी तहरीक कामयाब थी त जल्द इलेक्शन थींदी। निकाह सुन्नत आहे, नौजवान खे निकाह करणु घुरिजे। हिन अहिड़ियूं ॻाल्हियूं खैरपुर जे खाकी शाह भरिसां बिस्मिल्लाह शादी हाल जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयूं। उन मौक़े ते गुलाम मुस्तफ़ा बुर्रो, उबैदुल्लाह हालिजवी, गुलाम असगर अरही, अब्दुल माजिद हंजरा, फैज़ मोहम्मद जतोई, अली जतोई, डॉक्टर ज़फ़र जतोई, मोहम्मद बचल फुलपुटो ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। जी तहरीक इंशाल्लाह कामयाब थींदी, छो त असांजो पाकिस्तान जमहूरी मुल्क आहे। अक्सरियत जमहूरियत जी जेका आहे अवाम जी उहा PTM सां गॾु आहे। ऐं इमरान खान असांखे नए पाकिस्तान जा आसरा ॾेई नओं त कोन ठाहियूं, पर पुराणे जा बि टायर कढी छॾियो। हिन जे करे इंशाल्लाह PTM जी तहरीक कामयाब थींदी। इमरान खान जी कुर्सी अवामी सैलाब में लुड़ी।